पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मरकज़ी लेडीज़ विंग जी सूबाई सदर MPA फरियाल टालपुर तोड़े मरकज़ी क़यादत गडियल मुशावरत बाद ख़ाली थियल क़ौमी असम्बली जे तक नंगर पार्कर छाछरो NA 221 ते पीपल्स पार्टी के नौजवान अगवान जीलानी जमायत के रूहानी पेशवा पीर अमीर अली शाह जीलानी के टिकट ॾियण जो फ़ैसिलो करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। NA 221 नंगर छाछरो वारो क़ौमी असम्बली जो ही तक अॻूणे पीपल्स पार्टी के MNA जीलानी जमायत के रूहानी पेशवा पीर नूर मोहम्मद शाह जीलानी के लाॾाणे बाद ख़ाली थियो हो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां ताज़ो ही NA 221 नंगर छाछरो लाइ चूंड शेड्यूल जो ऐलान करण बाद पीपल्स पार्टी जी आला क़यादत फौरी तौर ते इजलास तलब करे हिन मामले जो निबेरो करे छॾियो आहे ऐं नंढी चूंड लाइ पीर नूर मोहम्मद शाह जीलानी के पगदार फर्जंद मौजूदा जीलानी जमायत के रूहानी पेशवा नौजवान अगवान पीर अमीर अली शाह जीलानी के टिकट ॾियण जो हतमी फ़ैसिलो करे नोटिफिकेशन जारी कयो आहे। इन हवाले से कराची में सदायल आला सतही इजलास में पीपल्स पार्टी जा मरकज़ी अगवान सूबाई वज़ीर तोड़े मकामी पीपल्स पार्टी जा चूंडियल MNAs MPAs सेनेटर्स शरीक थिया जिन पंहिंजी राय ॾिनी तफ़सीली ख़ाली थियल तक ते गौर वीचार कयो पंहिंजा वीचार वंडिया। ॿिनि मरहलनि में थियल धार अहम गॾिजाणियुनि मीटिंग्स बाद पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आख़िरकार हतमी फ़ैसिलो कंदे पीर सैयद अमीर अली शाह जीलानी के नंगर पार्कर छाछरो वारी थींदड़ ज़मनी चूंड ते चूंड विढ़ण जो टिकट ॾियण जो ऐलान कयो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन पारां अहिड़ो ऐलान करण बाद बिलावल हाउस के मीडिया सेल पारां पिण पधराई जारी कई वई आहे। सुरेंद्र विलासाई के हवाले से जारी कयल पधराई में इहो वाज़ह कयो वियो आहे त पीर नूर मोहम्मद शाह जीलानी के लाॾाणे बाद ख़ाली थियल थरपारकर ज़िले के नंगर छाछरो वारे क़ौमी असम्बली के तक ते संदुसी फर्जंद पीर अमीर अली शाह जीलानी के पार्टी टिकट ॾिनो वियो आहे। सोशल मीडिया ते अहिड़ो ऐलान थियण बाद पीपल्स पार्टी ज़िले थरपारकर के वर्करनि अगवाननि कारकुननि तोड़े जीलानी जमायत के मोतकदन साथियन सोबतियन में वही खुशी की लहर छाइजी वही है मुबारकन जो एकड़ो न खुटंदड़ सिलसिलो सोशल मीडिया का वठी मुख्तलिफ मैसेजिस ताईं शुरू थी वियो आहे। कराची में थियल ॿिनि धार गॾिजाणियुनि में पीपल्स पार्टी ज़िले थरपारकर से ताल्लुक़ रखंदड़ मकामी अगवान पीपल्स पार्टी जो MNA डॉक्टर महेश कुमार मलानी, अरबाब लुत्फ़ुल्ला, फ़कीर शेर मोहम्मद बिलालानी, सेनेटर ज्ञानचंद ताहिरानी, डॉक्टर खटूमल जीवण, इंजीनियर कासिम सराज सुमरो, दोस्त मोहम्मद रायमो, डॉक्टर गुलाम हैदर समेजो, अरबाब लुत्फ़ुल्ला, पीर सैयद अमीर अली शाह जीलानी ॿिया अगवान ख़ुसूसी तौर ते शरीक थिया उन्हनि थरपारकर के सियासी हालतन ते पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के फरियाल टालपुर के तफ़सीली ब्रीफिंग्स ॾिनियूं। मकामी क़यादत के वॾे बहस मुबाहिसे तफ़सीली गौर वीचार बाद पीपल्स पार्टी पारां पीर नूर मोहम्मद शाह जीलानी के पुट पीर अमीर अली शाह जीलानी के हक़ में ही फ़ैसिलो कयो वियो खेस नंढी चूंड विढ़ण जो अख्तियार ॾींदे पार्टी टिकट अलाट कयो वियो आहे। नंगर पार्कर जो नालो खणबो त सिंध की तारीख़ तहज़ीब तमंदन के अज़ीम औंजाण
कारोंजर जबल खे विसारे नथो सघिजे। हिकिड़े अॾोल ॻाट सां ऊची कंध सां बीठल कारोंजर जबल जी हंज में मौजूद नंगर पारकर, जंहिंखे केर आहे सिंध जो उहो तख़लीकार जंहिं नाहे ॻायो। अयूब खोसो चए थो, मारे विझंदा पक असांखे, कारोंजर जा लक असांखे। हलीम बाग़ी चए थो, कारोंजर जी ऊची चोटी रूपो कोहली अॼु बि रहे थो, तूं छा ॼाणी थोए गोरा, तुंहिंजो सूरज ॼाण लहे थो। सिंध जी तारीख़, तहज़ीब ऐं तमंदन जी सुञाणप रखंदड़ नंगर पारकर छाछरे वारे हिन तक ते केई सियासी बाज़ीगर आया ऐं उन्हनि कलाबाज़ियूं बि खाधियूं, सियासी रंग बि ॾेखारिया, आया ऐं हलिया विया, पर मुस्तक़िल मिज़ाजी सां वॾनि वॾनि पहाड़नि ऐं जबलनि सां मुक़ाबिलो करे पंहिंजो पाण खे साबित क़दम साबित कंदड़ अकेलो ई सियासतदान हुयो, जंहिंजो नालो आहे पीर नूर मोहम्मद शाह जीलानी। ही 2013 जे उन दौर वारी कहाणी आहे जॾहिं इलेक्शन जो ऐलान थी चुको हुयो ऐं सिंध जो को बि वॾेरो मीर तोड़े पीर हिन नंगर छाछरो वारे क़ौमी असेंबली जे तक ते रुगो इन करे इलेक्शन विढ़ण ख़ातिर तयारु न हो जो संदन साम्हूं गौसिया जमायत जो रूहानी पेशवा हज़रत मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी, जेको मौजूदा वक़्त में परॾेही वज़ीर बि आहे, उम्मीदवार हुयो। चङनि भलनि खे खेनि ख़बर हुई त बीठा आहियूं त असुल धूड़ थी वेंदासीं जॾहिं पीपल्स पार्टी जी समूरी क़यादत मथा भेटी कई त आख़िरकार इन नतीजे ते पहुता त गौसिया जमायत जे रूहानी पेशवा हज़रत मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जो मुक़ाबिलो जेकॾहिं केरु करे सघे थो त उहो सांगरे शरीफ़ जो गादी नशीन ऐं थरपारकर जी सियासत जो इंसाइक्लोपीडिया पीर नूर मोहम्मद शाह जीलानी अकेलो ई करे सघे थो। इन हवाले सां कराची, हैदराबाद, मिरपुखास ऐं इस्लामाबाद जे कॉरिडोर्स में मुख़्तलिफ़ बैठकूं, कचहरियूं ऐं रिहाणियूं बि थियूं, वॾा बहस मुबाहिसा बि थिया। तफ़सीली गौर वीचारनि बाद आख़िरकार पीपल्स पार्टी जी क़यादत इहो फ़ैसिलो कयो त मुक़ाबिलो जेकॾहिं शाह महमूद कुरैशी जो कंदो त उहो मखदूम शाह महमूद कुरैशी जे साम्हूं पीपल्स पार्टी जो मज़बूत उम्मीदवार सिर्फ़ पीर नूर मोहम्मद शाह जीलानी ई हूंदो। पार्टी क़यादत जॾहिं हतमी तौर ते इहो फ़ैसिलो करे पीर नूर मोहम्मद शाह जीलानी खे इंतिहाई ॾुखे वक़्त में आज़माइश जी घड़ी ख़ातिर जॾहिं मथसि ज़िमेदारी आयद कई त पीर नूर मोहम्मद शाह जीलानी, जेको पंहिंजे मिज़ाज में ऐं तबियत में इंतिहाई नेठाई, निमाणाई ऐं मोहबतनि वारो शख़्स तसवुरु कयो थे वियो, हुन इंतिहाई नेक नियती सां इहो मुक़ाबिलो करण वारो चैलेंज क़बूल कयो। कंहिं कहिड़ियूं भलाइयूं कयूं हुन इलेक्शन में, इहा हिकु अलॻि कहाणी आहे, पर पीर नूर मोहम्मद शाह जीलानी पंहिंजी मुस्तक़िल मिज़ाजीअ सां ऐं इंतिहाई शफ़क़त ऐं प्यार वारी शख़्सियती असर खे खणी जॾहिं नंगर पारकर छाछरो जे मैदान ते लथो त थर जे ग़रीब मिसकीन मारूड़नि खेसि अथाह मोहबतूं ऐं प्यार अर्पियो। हज़ार ॾुखियाईनि, तकलीफ़नि ऐं परेशानियुनि जे बावजूदि मखदूम शाह महमूद जहिड़ी मुल्क जी इंतिहाई मानायती ऐं क़दावर शख़्सियत जे साम्हूं पीर नूर मोहम्मद शाह जीलानी मदे मुक़ाबिल बीठो रहियो ऐं आख़िर दम ताईं मुक़ाबिलो करे इलेक्शन खटण में कामयाब थियो। 2013 जी इलेक्शन में पाकिस्तान सतह जा जेके बि मुक़ाबिला थिया, उन्हनि में हिन तक ते ही जेको मुक़ाबिलो हो सो आलमी
ॾेही तोड़े परॾेही मीडिया ऐं नशरियाती इदारनि जे ब्रेकिंग न्यूज़ जो मर्कज़ बणियल रहियो। वक़्तु गुज़रंदो वियो, पीपल्स पार्टी ऐं महिलाती कॉरिडोर्स में थींदड़ अखाड़ पछाड़ जूं कई ख़बरूं ईंदियूं ऐं वेंदियूं रहियूं, पर पीर नूर मोहम्मद शाह जीलानी इंतिहाई सब्र, तहमुल ऐं बुर्दबारीअ सां पंहिंजनि समूरनि मुखालफ़तनि खे धिकींदो, पोइ ते छॾींदो ऐं अॻिते वधंदो वियो। आख़िरकार नतीजो इहो निकितो जो हुन जॾहिं 2018 जी इलेक्शन जो ऐलान थियो त इंतिहाई प्यार ऐं मोहबत सां पीपल्स पार्टीअ सां वफ़ा जो वचन वरजायो। तोड़े जो ॿियो भेरो बि पीपल्स पार्टी जी आला क़यादत समेत मक़ामी मरकज़ी अॻुवाननि ऐं ॿियनि अहम शख़्सियतनि में को बि मखदूम शाह महमूद कुरैशीअ जे साम्हूं ॿियो दफ़ो इलेक्शन में बीहण लाइ तयारु न हो। वरी बि ही कुर्बानी पीर नूर मोहम्मद शाह जीलानी खे ई ॾियणी पई। इन ॻाल्हि में को बि शक नाहे त मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी ॿई भेरा ॼाणायल तक ते चोटीअ जो मुक़ाबिलो कयो ऐं लखनि जी तइदाद में वोट, घटि में घटि 1 लख जे लॻभॻि ऐं उनखां कुझु मथे वोट बि खयां ऐं चोटीअ जो दंगल ऐं मुक़ाबिलो बि थियो, पर पीर नूर मोहम्मद शाह जीलानी थर जे ग़रीब मिसकीन माण्हुनि जे दिलनि जो हीरो बणिजी चुको हो। तंहिं करे पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जंहिं 83 ऐं 85 वारे दौर खां वठी 2013 ऐं 18 ताईं जेको पंध कयो, जेके मोहबतूं ऐं भलायूं थर जे ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि सां कयूं, से एॾो त गहरो असरु छॾे चुकियूं हुयूं जो मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशीअ जहिड़ो माण्हू खेसि शिकस्त न ॾेई सघियो। ऐं मुल्क जे पार्लियामानी सियासत जे अहम तरीन कॉरिडोर्स में जॾहिं बि कचहरियूं, मीटिंग्स ऐं गॾिजाणियूं थींदियूं हुयूं त दुनिया इहो तस्लीम करण ते मजबूर हूंदी हुई त हीअ अचे पियो पीर नूर मोहम्मद शाह जीलानी, जंहिं मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशीअ जे सहर खे थर में टोड़ियो ऐं 2 भेरा इलेक्शन खटियो, मुक़ाबिलो शदीद तरीन मुक़ाबिलो करे। कुछ अरसे खां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे ज़िले थरपारकर ऐं पुराणी मिरपुखास डिवीज़न में इहे चौबोल हलंदड़ हुया त कुछ मक़ामी अॻुवान इहो नथा चाहीनि त ईंदड़ भेरे हिन तक तां पीर नूर मोहम्मद शाह जीलानी बीहे। इन ॻाल्हि जो अञा फ़ैसिलो ई थियणो हुयो त अचानक ऐं हिकिड़ी अलमनाक ख़बर सां इहा ॻाल्हि आम थी त हज़रत पीर नूर मोहम्मद शाह जीलानी ही फ़ानी जान छॾे चुको आहे ऐं लाॾाणो करे वियो आहे। अञा 1 हफ़्तो मस ई गुज़रियो आहे। हलंदड़ 10 ॾींहंनि दौरान थींदड़ उथल पुथल दौरान इहो साबित थियो त पीर नूर मोहम्मद शाह जीलानी ऐं उनजे ख़ानदान खां सवाइ हिन तक ते शाह महमूद कुरैशी जहिड़ी कदावर शख़्सियत सां मुक़ाबिलो केर बि न करे सघे हा। तंहिंजे करे पीर नूर मोहम्मद शाह जे लाॾाणे बाद उन साॻे तक तां जेकॾहिं चूंड वञण जो को हक़ आहे त उहो संदसि फर्ज़ंद सैयद अमीर अली शाह जीलानी खे आहे। यकीनी तौर ते पीपल्स पार्टीअ जी मक़ामी क़यादत ऐं मरकज़ी क़यादत गॾिजी हिकु सलाह थी इहो फ़ैसिलो कयो हूंदो। ईंदड़ वक़्त में नतीजा कहिड़ा था अचनि इहा बाद जी ॻाल्हि आहे, पर पीर अमीर अली शाह जीलानीअ जो प्रोफाइल बि हाई प्रोफाइल आहे।
हूअ जीलानी जमायत में एक नौजवान अॻवान तौरु न रुॻो मक़बूल ऐं मशहूरु रहियो आहे, पर साॻिए वक़्त ते थरपारकर जे नंगरपारकर ऐं छाछरो जे पीपल्स पार्टी जे जियालनि में बि रुॻो उन करे मशहूरु रहियो आहे त हू कंहिं बि ऑफिसर ऐं कामोरे जे पासे नथो बीहे। हू पंहिंजे वर्करनि, कामोरनि ऐं पंहिंजी जमायत सां तालुक़ रखंदड़ पंहिंजनि सचनि हमदर्दनि सां गॾु बीहंदो रहियो आहे। पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जे हयाती जे आख़िरी ॾियारनि में संदसि सियासी, समाजी ऐं जेके पार्लियामानी सियासत जा फ़ैसिला थींदा रहिया, तिन में संदसि ॿांह ॿेली ऐं हिकु मज़बूत कुल्हे तौरु मौजूदु रहंदड़ संदसि वॾो फर्ज़ंद जेतोणीकि हाणे ऐं हिन वक़्तु जीलानी जमायत जो नौजवान 14हों गादी नशीन मुक़ररु थी चुको आहे, तंहिं ते हिकु ॿी वॾी ज़िमेदारी इहा बि आइद थी वई आहे त हाणे पीपल्स पार्टी खेसि पंहिंजो अॻवान तस्लीम करे चुकी आहे ऐं नंगरपारकर छाछरो जे क़ौमी असेंबली जी सीट ते मुक़ाबिलो करण लाइ पीर अमीर अली शाह जीलानी खे मैदान में बि लाहे वरितो आहे। हिकु दौरु हुयो जो थरपारकर जी सियासत में थर जे क्लासिकल सियासतदाननि अरबाब अमीर हसन ऐं सरगवासी राणा चंदर सिंह जा हवाला हूंदा हुआ, पर हिन 21वीं सदी जे गुज़िरियल 1.5-2 ॾहाकनि खां जेकॾहिं अहिड़ा ई हवाला गूंजा आहिनि त उहो सांगरे शरीफ़ जे गादी नशीन हज़रत पीर नूर मोहम्मद शाह जीलानीअ जी सियासत जा गूंजा आहिनि। हिकु दौर में जॾहिं छाछरे ऐं नंगरपारकर जा तक सूबाई तोड़े क़ौमी असेंबली जो तक मक़ामी वॾेरनि, भोतारनि, सरदारनि ऐं अमीरनि जे हवाले हुया, जिते राणनि ऐं अरबाबनि खां सवाइ ॿिए कंहिंजी बि न हलंदी हुई, उन दौर में पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जॾहिं मैदान में लथो त 80 वारे ॾहाके में हुन थर जे ग़रीब मिसकीन माण्हुनि खे तोड़े शेख हयात जे मशहूरु नज़म छा थो सोचे छाछरो वारे छाछरे जे खाओड़ कंठे मोराणे वारनि इलाइक़नि जे ग़रीब मिसकीन माण्हुनि खे ज़बान ॾिनी, उन्हनि खे पंहिंजो वलवलो जोश जज़्बो ॾिनो ऐं उन्हनि खे मथे खणी आयो ऐं खेनि इहो अहसासु ॾियारण में कामयाबु थियो त तव्हां बि चूंडूं विढ़ी सघो था, इलेक्शन विढ़ी सघो था, मुक़ाबला करे सघो था ऐं पंहिंजा हक़ हासिलु करे सघो था। इहो ई कारण आहे जो नंगरपारकर छाछरो वारे इन्हनि सूबाई तकनि ते तोड़े क़ौमी असेंबली जी तक ते हर लम्हे ऐं हर वक़्तु जॾहिं बि सियासी फ़ैसिला थींदा आहिनि ऐं सियासतदान सियासी कलाबाज़ियूं खाए हिकु पार खां ॿिए पार पुॼंदा आहिनि त उन्हनि खे पीर नूर मोहम्मद शाह जीलानीअ जी मौजूदगीअ खां सवाइ खेॾियल शतरंज रांदि शिकस्त में तब्दील थींदे महसूसु थींदी आहे। इहो ई सबबु आहे जो थरपारकर जे बिरादरनि जी सियासत खां वठी पॉलिटिकल कॉरिडोर जे सियासी खिलाड़ियुनि ताईं सभिनी जी इहा मजबूरी रही आहे त उहे पीर नूर मोहम्मद शाह जीलानी सां ॻाल्हाइनि। हिकु भेरे अहिड़ो तजुर्बो मुल्क जे तमामु वॾे सियासतदान ऐं वज़ीर आज़म रहंदड़ मुस्लिम लीग नवाज़ जे मोहम्मद नवाज़ शरीफ़ बि करे ॾिठो। उमरकोट जे क़ौमी असेंबली वारे तक तां पीर नूर मोहम्मद शाह जीलानी खे नवाज़ लीग टिकट ॾेई इलेक्शन जे आख़िरी 2 ॾियारनि दौरान इहो टिकट वापसि वठी नवाज़ लीग पंहिंजनि हमदर्दियुनि जो ऐलान ऐं
पंहिंजे उम्मीदवार जे तौर ते नए नाले अॻूणे वज़ीर आज़म मरहूम महमूद ख़ान जुणेजे जे पुटु असद अली जुणेजे जे नाले जी अनाउंसमेंट कई। ऐं हाणे उमरकोट जे उन वक़्त जी इलेक्शन में इहो टेरुखो मुक़ाबिलो दुनिया जे नज़रनि ते अची वियो। पीपल्स पार्टीअ जो मौजूदा MNA नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर तोड़े असद अली जुणेजो वॾियुनि गाॾियुनि में ऐं डिघियुनि रैलियुनि में पंहिंजे वर्कनि जलसनि ऐं मेड़ाकनि में मसरूफ़ रहिया। उते पीर नूर मोहम्मद शाह जीलानी अकेलो चंद ख़लीफ़नि सां गॾु तक जे अवाम वटि वेंदो रहियो। ख़लक़ सम्झो पे त हिन मुक़ाबले में असुलु मुक़ाबिलो असद जुणेजे ऐं नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर में हूंदो, पर जॾहिं नतीजा आया तॾहिं दुनिया ॾिसंदे ई दंग रहिजी वई त उन टिरखे मुक़ाबले में ॿिन्ही वॾनि सियासतदाननि खे शिकस्त ॾेई पीर नूर मोहम्मद शाह जीलानी सोभारो थी वियो। मरहूम सैयद अली मर्दान शाह खारोड़े सैयद में हिकु भेरे सहाफ़ियुनि सां गॾिजाणी दौरान उन इलेक्शन जे वर्क मुहिम बाबति तफ़सीली कचहरी करे पुछा कई त पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जो वर्क कीअं पियो हले। हिकु सहाफ़ी खेसि ख़बर ॾींदे ॿुधायो त ॿिया ॿई सियासतदान मार्केट में नज़र अचनि था, पर पीर नूर मोहम्मद शाह जीलानी नज़र नथो अचे। मरहूम सैयद अली मर्दान शाह ठह पियो जवाबु ॾिनो उन सहाफ़ी खे त न, यादि रखिजो पीर नूर मोहम्मद शाह जीलानी ॾुखियो सियासतदान आहे। हुन जो गूंगो वर्क आहे, हू ख़ामोशी सां पंहिंजो कमु कंदो आहे ऐं ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं वोटनि वारियूं पेतियूं खुलंदियूं ऐं नतीजनि जी अनाउंसमेंट थींदी। वाक़ई ईअं थियो। उन टिरखे मुक़ाबले में पीर नूर मोहम्मद शाह जीलानी इलेक्शन खटे वियो। बिल्कुलु अहिड़ी रीति कई भेरा सियासी क़ुवतूं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं पीर नूर मोहम्मद शाह जीलानी खे थरपारकर जी सियासत मां आउट करण लाइ तमामु घणियूं कोशिशूं करे चुकियूं आहिनि। माज़ी में इन क़िस्म जूं तमामु तकड़ियूं ऐं तेज़ कोशिशूं बि शामिलु थियूं, जिन में वॾा लाट ऐं वॾा अमीर उमराव बि शामिलु रहिया, पर पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जी सियासत खे लहर न को लोॾो। हीउ उहो सियासतदान आहे जेको सदाईं खिलंदे मुरकंदे ऐं महकंदे नज़र ईंदो आहे। लफ़्ज़ इंतकाम संदसि डिक्शनरी में शामिलु न रहियो आहे। हमेशह प्यार ऐं शफ़क़त सां पेश ईंदड़ पीर नूर मोहम्मद शाह जीलानी पंहिंजनि पीराणियुनि गादियुनि तोड़े सियासी वास्तेदारनि खे कॾहिं बि झोल में अचणु न ॾिनो। इहो ई कारण आहे जो मौजूदा वक़्त में नए चूंडियल जीलानी जमायत जे 14 गादी नशीन जे पग जो वर ॾियण ख़ातिर हुरनि जे रूहानी पेशवा हज़रत पीर पागारे जो फर्ज़ंद मोहम्मद राशिद शाह राशिदी अल मारूफ़ राशिद बाबा ख़ुसूसी तौर ते सांगरो शरीफ़ पहुतो ऐं हुन पीर अमीर अली शाह जीलानी जे पग जो वर ॾिनो। बिल्कुलु अहिड़ी रीति हुन सरवरी जमायत तोड़े मुल्तान जे मखदूमनि सां बि प्यार मोहब्बत ऐं शफ़क़त जो रवैयो सियासत खे बालातर रखी ऐं परे रखी बरक़रार रखियो ऐं हमेशह पंहिंजी न्याज़ ऐं निवड़त सां उन्हनि खे मोहबतूं अर्पींदो रहियो। हाणे जॾहिं पीर अमीर अली शाह जीलानीअ खे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ नंगर छाछरो वारे क़ौमी असेंबली जे तक ते चूंड विढ़ण ख़ातिर टिकट ॾेई छॾियो आहे, त ॾिसूं मुखालफ़त में कहिड़ो उम्मीदवार थो अचे। GDA तरफ़ां
फंक्शनल मुस्लिम लीग ऐं PTI जे गॾियल सहकार सां यकीनी तौर ते को न को उम्मीदवार ईंदो। हिन वक़्तु सियासी हिकमत अमली तौर ऐं ज़रियनि जी ॼाण मूजिबि केतिराई नाला गर्दश में आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ मक़ामी नाला बि शामिल आहिनि, तोड़े अहम सियासतदाननि जा नाला बि शामिल आहिनि। पर ॾिसूं त सियासी कुणो या सियासी लॉटरी कंहिंजी थी खुले। बहरहाल सियासी मुखालफ़तूं ऐं ॿियूं ॻाल्हियूं सभु पंहिंजी जाइ ते, पर बतौर तजज़िये जे इहो चई सघिजे थो त हिन भेरे बि ही मुक़ाबिलो ॾिसण जहिड़ो हूंदो, जंहिंजूं सरगर्मियूं दुनिया जे नज़रनि ते हूंदियूं ऐं उहे इन इंतज़ार में हूंदा त ही इलेक्शन केरु थो खटे। यकीनी तौर ते इन हवाले सां सरगर्मियूं तेज़ थी वियूं आहिनि ऐं उम्मीदवारनि जोड़ तोड़ जा मरहला तय करण बि शुरू करे छॾिया आहिनि। सियासी कॉरिडोर में गर्मागर्मी अची वई आहे। हिन सियारे जे थधिकार वारी मौसम में थधि में बर्फ़ पिघलण ऐं हिक ॿिए सां मोहबतूं अर्पण वारो सिलसिलो बि तेज़ थींदो थो वञे। जेतोणीकि गुज़िरियल 2 महीननि खां मुसलसल थरपारकर ऐं उमरकोट जूं सियासी सरगर्मियूं उरूज ते पहुतल आहिनि। केतिराई भेरा मुख़्तलिफ़ गॾिजाणियूं मेड़ाका थींदा रहिया आहिनि। अहम तरीन सियासतदान थरपारकर ऐं उमरकोट जा दौरा बि कंदा रहिया आहिनि। हालतूं किथे वञी दंग कंदियूं, इहे बाद जूं ॻाल्हियूं आहिनि। पर हिन वक़्तु उमरकोट जे सूबाई तक PS 52 ते जेका चूंड थियण वारी आहे, सा 18 जनवरी ते पोलिंग डे आहे। उहा थींदी ऐं उन बाद वरी 21 फेबरवरी 2021 ते नंगर पारकर छाछरो वारे क़ौमी असेंबली जे तक ते बि नंढी चूंड कराइण जो ॾींहुं आहे। उहो पोलिंग डे मुक़ररु थी चुको आहे। शेड्यूल जी अनाउंसमेंट थी वई आहे। इलेक्शन कमीशन फारम जारी करणु, वसूल करणु, छंडछाण करणु, एतिराज़ वारियूं समूरियूं घुर्जूं ऐं उन बाबति तारीख़ूं तय करे हिकिड़ो मुकमल शेड्यूल अनाउंस करे चुकी आहे ऐं उम्मीदवारनि पंहिंजा संदरा ॿधण बि शुरू करे छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी पंहिंजे उम्मीदवार जो ऐलान करे चुकी आहे। नौजवान अॻवान ऐं जीलानी जमायत जो रुहानी पेशवा पीर अमीर अली शाह जीलानी टिकट होल्डर बणिजी चुको आहे ऐं अहिड़ी पधिराई बिलावल हाउस मीडिया सेल पारां जारी कई वई आहे। ॾिसिजे त ईंदड़ वक़्तु सियासी सरगर्मियुनि जो उरूज किथे थो दंग करे ऐं नतीजा कहिड़ा था अचनि। पर तव्हांखे असीं हिकु दफ़ो वरी इहा ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदे ख़ुशी था महसूसु करियूं त पीपल्स पार्टीअ हिन सीट तां पीर अमीर अली शाह जीलानी खे नामज़द करे छॾियो आहे। नतीजा कहिड़ा ईंदा, साम्हूं कहिड़ो उम्मीदवार हूंदो, अॻिते हली कहिड़ियूं सियासी हिकमत अमलियूं तय थींदियूं ऐं जोड़ तोड़ जा कहिड़ा मरहला ईंदा। GDA पारां जेको उम्मीदवार हूंदो उहो मक़ामी हूंदो, समय जो रहनुमो या अरबाबनि मां को उम्मीदवार हूंदो, या पीपल्स पार्टी जे क़ियादत सां गॾु रहंदड़ के अॻवान बि आहिनि जेके होॾां हूंदा।